السلام علیکم، میں ہوں سرور سنڈو، آپ دیکھ رہے ہیں ایس بی ٹی وی۔ کراچی پریس کلب کے آئین کی سندھی زبان میں ترجمہ کیا گیا، جس چیز ایک تقریب منعقد کی گئی۔ تقریب سے کراچی پریس کلب کے عہدیداران، سیاسی سماجی شخصیات نے شرکت کی اور خطاب کیا۔ آئیے دیکھتے ہیں اس رپورٹ میں۔ بولی قومی بولی جی جل جھولی یہ پئی لولی سندھی بولی قومی بولی بینر توکھے ٹوپی وجھندیوں اجرک کو آنے بوکی بدھندیوں بھینر توکھے ٹوپی وجھندیوں اجرک کو آنے بوکی بدھندیوں چوڈس چمکے تنجی چولی سندھی بولی قومی بولی جی جل جھولی جے پئی لولی سندھی بولی سولی بولی سندھی بولی سونی بولی۔ سائیں مہربان۔ بولی قومی بولی جی جل جھولی یہ پئی لولی سندھی بولی قومی بولی بینر توکھے ٹوپی وجھندیوں اجرک کو آنے بوکی بدھندیوں بھینر توکھے ٹوپی وجھندیوں اجرک کو آنے۔ مجھے تو بہت ذاتی طور پہ بہت خوشی ہے اور آپ سے بھی مجھے یہی لگتا ہے آپ کی اس موجودگی سے اتنی بڑی تعداد میں، کیونکہ سم ٹائم جب کراچی پریس کلب کا کوئی بھی فنکشن ہوتا ہے کسی بھی سلسلے میں ہو، ایون خاص طور پہ اگر ہمارا کوئی ساتھی گزر جائے یا اور کوئی چیز ہو تو لوگ اکٹھے نہیں ہوتے، پریس کلب میں ہی بیٹھے رہتے ہیں لیکن وہ آتے نہیں ہیں ہال میں۔ تو آج اتنی بڑی تعداد میں آپ لوگ آئے ہیں تو مجھے اس بات کی بڑی خوشی ہے، طمانینت ہے کہ ہم نے جو کام کیا ہے وہ یقینی طور پہ ایک ایسا کام ہے کہ جس سے تمام لوگوں کو، ہمارے دوستوں کو مسرت ہوئی ہے اور وہ اس بات میں انڈورس کرتے ہیں کہ کراچی پریس کلب کے اگر پچھلے زمانوں میں جو پرائیڈ ہے یا جس بات پہ ہمارے بزرگ اس کو قابل فخر سمجھتے رہے ہیں تو اس باڈی کا بھی ایک اس میں ایک کنٹریبیوشن، کیونکہ کراچی پریس کلب نے سوسائٹی کی طرف بہت سارا کنٹریبیوٹ کیا ہے۔ میں کچھ الفاظ لکھنے جا رہا ہوں۔ اللہ جی مہربانی سے اج اساں اج بڑا تھیا ہر دھرتی جو جکو وڈے میں وڈو پریس کلب ہے ان جو آئین جو ہے سو سندھی زبان میں بھی ہے، اردو میں بھی ہے، انگریزی میں بھی ہے۔ ضرورت پئی تو اساں کے زبانن سے کہیں زبان سے اساں کے کو مسئلہ ہو سندھی ترجمو मां सम्झा त हिन खे हटी करे भले सिंधी में सिंधी लिखियल हुजे, तर्जुमो न आहे, छो जो जनरल काउंसिल हिन जी ठारा बाल कई ऐं हाणे हिन जी पोजीशन ही आहे त सिंधी में भी कोर्ट करे सघो था जनरल काउंसिल अंदर। तो जॾहिं काउंसिल में हिन खे कोर्ट करे सघो था सिंधीअ में त ही तर्जुमो न आहे, ही कॉन्स्टिट्यूशन ही सिंधी आहे। ऐं हिन क्लब जी इहा बि तारीख़ आहे त सॼी दुनिया में सहाफ़ती तारीख़ में कॾहिं बि एतिरा सहाफ़ी हिकु हंधि ते गिरफ़्तार न थिया जीअं कराची प्रेस क्लब जे दर ते PFU जे जा सरवाण हुआ, ॿई ग्रुप उनमें ॿ ग्रुप हुया PFU जे जा, ॿई माना दस्तूर ऐं बरदा उन्हनि जा सरवाण कराची प्रेस क्लब जो उनमें मां सेक्रेटरी हुयुसि। आई थिंक त आमिर लतीफ़ भाई ट्रेज़र हुयो, असां सभु गिरफ़्तार हुयासीं। इहा बि क्रेडिट आहे सॼी दुनिया। महेश कुमार साहब, रिज़वान भट्टी साहब, फाज़िल जमीली साहब, नसीर एजाज साहब, आमिर लतीफ़ साहब, इम्तियाज़ फारान साहब, उनका सामू असांजा दोस्त आयल आहिनि, डॉक्टर शेर नारायण साहब, जमील आशारी साहब, रज़ाक सरोई साहब, साईं शेरवन खावड़ साहब, केतिरा ई दोस्त असांजे मुख़्तसर साईं सामी मेमण साहब, मलिर प्रेस क्लब जो सदर आहे, साईं बि मौजूदु आहे।
अॼु मुंहिंजी ज़िंदगी जे हवाले सां ईअं सम्झो त अहम ॾींहुं आहे ऐं अहिड़ा ॾींहं घटि ईंदा आहिनि ऐं इन हवाले सां बि अहम आहे जो असां कराची प्रेस क्लब जी हिस्ट्री जो हिसो थियूं पिया छो त ज़िंदगी मौत अलाह जे हथ में आहे ऐं बरहक आहे पर अॼु जेकॾहिं ॼण आइन ठाहियो कराची प्रेस क्लब जो अंग्रेज़ी में ठाहियो हुजे या उनजो उर्दू में तर्जुमो थियो हुजे त उहे बि तारीख़ जो हिसो आहिनि। कराची प्रेस क्लब के भले 200 साल थी वञनि 150 साल थी वञे 300 साल थी वञनि पर हुनजो तारीख़ में नालो रहंदो। ईअं अॼु असांजो जेको 5 रुकनी कमेटी आहे 5 ॼणनि ते ॿधल कमेटी आहे नसरुल्ला जमाली साहब आहे काज़ी एजाज साहब आहे वहीद साहब आहे ऐं नसीर एजाज साहब जूं वॾियूं महिरबानियूं आहिनि जंहिं नज़रसानी कई आहे असांजे आइन ते उहे समूरा मौजूद आहिनि। उहे बि असां ईअं सम्झो त असां इन हिस्ट्री इन तारीख़ जो हिसो थी विया आहियूं ऐं जॾहिं बि कराची प्रेस क्लब जी सिंधी आइन जे हवाले सां सिंधी ॿोलीअ जे हवाले सां ज़िक्र ईंदो त असांजो बि ज़रूरु ज़िक्र थींदो। ऐं तर्जुमे जो जेसि ताईं तालुक़ु आहे असां कोशिशि कई आहे कि बहितर खां बहितर करण जी इन करे असां नसीर साहब खे इन करे ई असां इन कमेटी में शामिल कयोसीं नज़रसानी में त हू असांजी जेका बि हुन में उणाई हूंदी हिकु उस्ताद जी हैसियत सां उहो असांजी हिन रहनुमाई कंदो हिन में एतिरी हलो। साईं नसीर एजाज साहब उनखे हफ़्तो 10 ॾींहं हुनखे नज़रसानी कई उनमें सुबुह कंप्यूटर ते पाण उनखे ॾिठो नज़रसानी जनाब असांजो उस्ताद नसीर एजाज साहब कई। नसीर एजाज साहब प्लीज़ तव्हां अचिजो। ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो असां अॼु हिते गॾु थिया आहियूं उर्दू में ॿुधनि अंग्रेज़ी में ॿुधनि ऐं सिंधी में ॿुधनि त ॿोली जेका आहे सा उन सां का दुश्मनी कान्हे का अंग्रेज़ी ॿोली हुजे कहिड़ी ॿोली हुजे उर्दू सिंधी इहे सभु पंहिंजूं ॿोलियूं आहिनि त जेतिरो तव्हां उनखे तव्हां अॻिते आणींदो ओतिरो तव्हांखे सपोर्ट मिलंदी हर ॻाल्हाइण वारो थींदो अॻितो तव्हांखे सपोर्ट कंदो। सो हिकिड़ो कमु इहो ज़हन में तव्हां रखो ऐं ॿी जेका करस्पॉन्डेंस थिए थी उनखे बि तव्हां कोशिशि कयो त उन सिंधी में तव्हां आणियो त एतिरियूं ख़वातीन असांजो मेंबर आहिनि। सो असां एशिया में या सॼी दुनिया में इन में दावा करे सघूं था त भई असां पर असां वरी इहा बि दावा कयूं था पाकिस्तान में एतिरियूं प्रेस क्लबूं आहिनि जो दुनिया में कोन्हनि छो त कराची प्रेस क्लब जो मेंबर आहियां एतिरो पुराणो न जेतिरो साईं नसीर साहब चयो पर 30 साल मूंखे बि लॻभॻि थी विया आहिनि त क्लब जे मेंबर जे नाते हिते आयल तव्हां सभिनी दोस्तनि जा वॾा एहसान महिरबानियूं जो तव्हां हिन नंढड़ी तकरीब में शिरकत कई। पिंडाल भरिजी वियो आहे लॻे थो त वॾी तकरीब थियणु घुरिजे हा। ख़ैर कराची प्रेस क्लब अॼु सिंध जे उन आइन साज़ वक़्त ते या उन आइन ते अमल कयो आहे या सिंध जे उन कानून ते अमल कयो आहे जेका सिंध असेंबलीअ 1972 जे सिंधी ॿोली जे बिल में मंज़ूर कयो हो जंहिंमें सिंधी ॿोलीअ खे लाज़मी करार ॾिनो वियो हुयो क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वियो हो सिंध में ऐं उर्दू ऐं अंग्रेज़ी सां गॾु सिंध असेंबलीअ जी पूरी कार्रवाई अॼु बि सिंधी ज़बान में बि मौजूदु आहे। सिंधी उर्दू अंग्रेज़ी टिनी ॿोलियुनि में इवन जॾहिं हल्फ़ बरदारी थींदी आहे तॾहिं बि माण्हू टिनी ॿोलियुनि में हल्फ़ खणंदा आहिनि सिंध असेंबली जे अंदरि। सो इहो सिंध असेंबली जो कानून आहे ऐं उन कानून ते कराची प्रेस क्लब अॼु ही पंहिंजो आइन सिंधी ॿोलीअ में छपराए जहिड़ो कर अमल कयो आहे पाण खे कानूनी इदारे जे तौर इंट्रोड्यूस कयो आहे उन ते मां कराची प्रेस क्लब खे मुबारकबाद ॾियां थो। छो जो असीं ज़ाहिर सिंध जे राजधानी सिंध जे मर्कज़ में हिन वक़्तु वेठा आहियूं ऐं कराची सिंध जी दिलि आहे कराची सिंध जो मर्कज़ आहे कराची सिंध आहे सिंध खां सवाइ कराची न आहे कराची खां सवाइ सिंध न आहे उन जे करे सिंधी ॿोलीअ जी कराची में अहमियत आहे सिंधी ॿोलीअ जी क़ौमी ॿोलीअ जी हैसियत आहे सिंधी ॿोलीअ खे कराची में क़ौमी ॿोलीअ जो दर्जो हासिलु आहे उन जे करे इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे असांजी क़ौमी ॿोलीअ में कराची प्रेस क्लब जेका सिंध जी छाप सॼे मुल्क जी सभ खां वॾी प्रेस क्लब आहे ऐं हीअ बि सिंध जो क़ौमी प्रेस क्लब आहे उन जे करे हिन क़ौमी ॿोलीअ में इहो आइन छपरायो आहे उन जे करे हिननि खे दाद ॾियणु बिल्कुलु क़ाबिल फ़ख्र ॻाल्हि हूंदी।